या 5 मैसेजेस जी ॻाल्हि कई आहे हमरा जेके अॼुकल्ह SMS निकिता आहिनि ग़लत पैगामनि खां पंहिंजो पाण खे बचायो जोक्स ऐं मज़ाकूं अल्लाह सी खे न कावड़ायो इन्हनि औज़ारनि जे करे गुनाहनि में इज़ाफ़ो थियो आहे मोबाइल में फ़ाइदो घटि आहे गुनाह वधीक आहे जेके बि इन्हनि औज़ार ठाहिया आहिनि तव्हांजी डिश हुजे तव्हांजी टीवी हुजे तव्हांजी केबल हुजे इन्हनि औज़ारनि जे करे गुनाह वधीक था थियनि सवाब घटि था थियनि अहिड़ी तरह सां मोबाइल इंटरनेट बेड़ो ॿुॾी वियो सभिनी जो जेकॾहिं कोई इन्हनि औज़ारनि खे सही इस्तेमालु थो करे त मां उन ते कंहिं क़िस्म जो तबसरो कोन थो कयां पर जेको ग़लति इस्तेमालु थो करे ख़ुदा जे कहर खे दावत थो ॾे पंहिंजी आख़िरत बर्बाद थो करे एहतियात कयो पंहिंजो पाण खे बचायो ग़लति प्रोग्रामनि खां ख़ुदा जे कहर ऐं ख़ुदा जे ग़ज़ब खां मरणो आहे सभु कुझु छॾे ॾींदो तन्हा ख़ुदा जे दरबार में वञणो आहे न दोस्त कम ईंदो न साथी कम ईंदो न मिट कम ईंदा न माइट कम ईंदा न डोकर कम ईंदा न पैसा कम ईंदा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो कम ईमान कम ईंदो इस्लाम कम ईंदो चङा अमल कम बचायो पंहिंजो पाण खे रब सही तो फरमाए सच्ची दिल सां तौबा कयो त मां तव्हां ते 6 महिरबानियूं कयां पहिरीं महिरबानी जेकॾहिं सच्ची दिल सां तौबा कंदो मां झटके में ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾींदोमां रब साईं तो फरमाए जेकॾहिं सच्ची दिल सां तौबा कंदो मां तव्हां ते रहमत जा मींहं वसाईंदुमि हिकिड़ा मींहं थींदा आहिनि ज़हमत जा या थींदा आहिनि रहमत जा फसल तयार हुजे मींहुं पियो फसल तबाह थी वियो इहो ख़ुदा जो कहर पर बनी सुकल हुजे मींहुं पवे बनी साई थी वञे हीअ रब जी रहमत रब साईं तो फरमाए सच्ची दिल सां तौबा कयो मां तव्हां ते 6 महिरबानियूं कंदुमि पहिरीं महिरबानी मां तव्हांजे ज़िंदगी जा गुनाह बख़्शींदुमि ॿी महिरबानी मां तव्हांजे मथां रहमत जा मींहं वसाईंदुमि माना तव्हांजा फसल आबाद कराईंदुमि तव्हांजूं मोल ज़मीनूं आबाद कराईंदुमि सरसब्ज़ ऐं शादाब कराईंदुमि فقلت استغفروا ربكم إنه كان غفارا يرسل السماء عليكم مدرارا ويمددكم بأموال وبنين टी महिरबानी मुंहिंजो रब करीम थो चवई सची दिल सां तौबा कर एॾो ॾींदो मां जो कंहिं ग़ैर जे दर ते हथनि टंगण जी ज़रूरत ई न पवंदई माला माल करे छॾींदो मां तुंहिंजे हलाल रोज़ी में बरकत कंदुसि रब साईं तो फरमाए जेकॾहिं सची दिल सां तौबा कंदे मां सालिह बच्चा ॾींदो मां फर्मा बरदार औलाद ॾींदो मां अहिड़ा बच्चा ॾींदो मां जेके कम ईंदई तुंहिंजी ख़िदमत कंदई जिनखे ॾिसंदे त थक लही वेंदई सालिह बच्चा इहो अल्लाह जो इनाम दुआ कयो त अल्लाह सभिनी जे बच्चनि खे सालिह ऐं फर्मा बरदार करे नौजवानो तव्हांखे वसीयत थो कयां अबे अम्मा जी ख़िदमत कयो वाज़े लफ़्ज़नि में चवण थो चाहियां अगरि कंहिं अबे अम्मा खे ईसायो भल मुल्ला हुजे मौलवी हुजे पीर हुजे फ़कीर हुजे ज़ाकिर हुजे ज़वार हुजे जे अबे अम्मा खे ईसायो आहे तड़पायो आहे जन्नत पंहिंजी जगह ते हिन ते जन्नत जी ख़ुशबू बि आहे वाइदो कर तूं अबे अम्मा जी ख़िदमत कंदे तारियां चओ इंशाअल्लाह रब साईं तो फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना रब साईं तो फरमाए मुंहिंजो हुकुम थी त इबादत मुंहिंजी कजाए पूजा मुंहिंजी कजाए बंदगी मुंहिंजी कजाए मानप मुंहिंजी कजाए सॾु मांखे कजाए सजदो मुंहिंजो कजाए झुक जाए मुंहिंजे दरवाज़े ते रब साईं तो फरमाए हे बि मुंहिंजो हुकुम थी त अबे अम्मा सां चङो हल जाए अल्लाहु अकबर कबीरा मुंहिंजा मोहतरम दोस्तो मदीने जे मीर फरमायो त जन्नत अबे अम्मा जे कदमनि जे हेठि अबे अम्मा जी ख़िदमत कयो ये दुआऊं तव्हांखे जन्नत जे दरवाज़े ते पहुचाईंदो रब साईं तो फरमाए जेको सच्ची दिलि सां तौबा कंदो मां 6 महिरबानियूं कंदोमांसि
ॿी मेहरबानी रहमत जा मींहं वसाईंदोमांसि। टी मेहरबानी मालनि सां माला माल कंदोमांसि। चौथी मेहरबानी फरमा बरदार बच्चा ॾींदोमांसि। पंजी मेहरबानी वयजअल लकुम जन्नातिन जड़े धणन आए वेठा दी सामो कयो बरकत थायो साणी ते ॼण ॼण रब से तो फरमाए पंजी मेहरबानी हा कंदो मां जकने सच्ची दिल सां तौबा कंदो मां आखिरत में त जन्नत जरूर ॾींदो मां पर मुंहिंजो वाइदो आहे दुनिया में बि तव्हांजे घरनि खे जन्नत जो टुकड़ो बणाए छॾींदुमि। माना दिलजूं ख़त्म करे छॾींदोमांव, परेशानियूं ख़त्म करे छॾींदोमांव, सुकून अता कंदोमांव, आराम जी निंड करे सघंदव। छो त सुकून दुनिया ऐं दौलत में कोन्हे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल कुलूब। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। तो फरमाया कि सच्ची दिल सां तौबा कंदो पंजी मेहरबानी इहा कंदो मां जो तव्हांजे घरनि खे जन्नत जो टुकड़ो बणाए छॾींदो। रब साईं तो फरमाए जेकॾहिं सच्ची तौबा कंदो छही मेहरबानी इहा कंदो मां तव्हांजे आॾो तव्हांजे पोयां तव्हांजे साॼे तव्हांजे खाॿे मुंहिंजे रहमत जूं नहरूं हूंदियूं। माना मुंहिंजे अमान में हूंदव। कोई दुश्मन तव्हांजो वार बि वंगो न करे सघे। गोटीअ चौधरी जहान जे सरदार फरमायो अत्ताइबु मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लह। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जेको सच्ची दिलि सां तौबा थो करे अल्लाह ईअं बख़्शिश थो ॼण गुनाह कयो ई कोन्हे। तौबा सच्ची तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। रब तुझे सच्ची तौबा कयो।